मासूम प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के पीरन जी हवेली में प्रिया कुमारी के पीरन जी हवेली में प्रिया कुमारी के पीरन जी हवेली में प्रिया कुमारी के सखर इंतजामिया ते एसएसपी सखर ते प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के छा जो एहतियाज आहे छा जे बारे में एहतियाज कयो पियो वञे थोरो साईं मासूम न्याणी आहे जीअं असांखे दर्स ॾिनो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम मज़लूम तबिके जो इमाम आहे उहो न कंहिं हिंदू जो आहे न कंहिं मुस्लमान जो आहे उन जी सबील हुन विराई पे उतां हुन मासूम न्याणी खे अगवा कयो वियो आहे हाणे उहा न्याणी रुगो हिंदू कम्यूनिटी जी कान्हे पर असां मुस्लमाननि जी इंसान ज़ात जी न्याणी आहे असां उन जे लाइ एहतियाज कयूं था त उन मासूम खे क़ैद बंद मां आज़ादु करे पंहिंजे अब अमर सां मिलायो वञे मुंहिंजी माउ खे कहिड़ी तकलीफ़ हूंदी जंहिंजो बचिड़ो गुम आहे उहो माण्हू ई सोचे सम्झी सघे थो असां इहा वेनिती कयूं था गवर्नमेंट खे जज साहिब खे ऐं चीफ आर्मी चीफ खे ॿियनि सभिनी सरदार माण्हुनि खे चऊं था त हिन मासूम न्याणी खे क़ैद मां आज़ादु करायो वञे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। घणो टाइम थी वियो आहे प्रिया कुमारी आज़ादु नथी थिए छा सबबु आहे तक़रीबन 2.5 साल खां मथे जो वक़्तु गुज़री चुको आहे लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए सिंध हुकूमत तोड़े जे वफ़ाक़ी गवर्नमेंट एतिरी अंधी ऐं नाबीन बणी चुकी आहे जो पूरी सिंध छा पूरो पाकिस्तान ऐं ॿाहिरियां मुल्क बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि हिकिड़ी मासूम प्रिया कुमारी लाइ पर प्रिया कुमारी हिकु मासूम ऐं गुलनि जहिड़ी मासूम ॿारड़ी जेका घर जे ॿाहिरियां पंहिंजो सबील हलाए रही हुई उनखे कंहिं इंसान या कंहिं माण्हू या माण्हू न पर हिकु यज़ीद क़िस्म जे उन्हनि हैवाननि अगवा कयो आहे जेको प्रिया कुमारी हिकु मैसेज ॾिए पई त आऊं हिंदू थी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे ॾींहं ते हिकु इमाम जी यादि में पंहिंजी जेका आहे सबील हलाए रही आहियां माना मोहबत जो हिकु वचन ॾेई रही हुई लेकिन हिकु यज़ीद क़िस्म जे इंसानी दुश्मन हैवान उनखे कंहिं तरीक़े सां गुम करे हिकु जेको आहे लिकाए रखियो आहे ऐं सूबाई तोड़े जे वफ़ाक़ी गवर्नमेंट खां इहा अपील कंदुसि त सिंध सरापा एहतिजाज बणियल खुदारा तव्हां बि को हया ऐं गैरत जो जुज़ो खणो ऐं जेको प्रिया कुमारी बाज़ियाब न कराए सघिया हो उनखे हाणे बाज़ियाब करे उनजे वालदेन सां मिलायो उनजी वालदेन जी हालत ॾिसो हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि ऐं उन सां गॾो गॾु उनजी हालात बि तमामु हिन वक़्तु जेके कंडीशन आहे माउ जी तमामु ख़राबु आहे जेतिरो थी सघे प्रिया कुमारी खे आज़ादु कराए उनजे जेके घर में तकलीफ़ूं आहिनि उनखे जो अज़ालो करे उनजे जेके गिरफ़्तार गुम कंदड़ आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। घणो अरसो थी वियो आहे पूरी सिंध सरापा एहतिजाज लॻी पई आहे प्रिया कुमारी आज़ादु नथी थिए छा सबबु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां आर्मी चीफ खां त मुतालबो न कंदुमि उनजो कमु कोन्हे हू वञी बॉर्डर संभाले हिन महिल ताईं 3 साल मतिलबु 3 सालनि में 1 महीनो पियो आहे 3 साल थी विया आहिनि प्रिया कुमारी गुम आहे ग़ाइबु आहे पूरी दुनिया खे ख़बर आहे जो पीर ज़ाहिद शाह वटि हू क़ैद आहे यरगमाल आहे न आर्मी चीफ चप चोरे थो न आर्मी चीफ सिंध चप चोरे थो सिंध जा हुक्मरान उन्हनि जो वाठो आहे शाहिद शाह ऐं ज़ाहिद शाह हथ सां असांजी न्याणी प्रिया कुमारी खे क़ैद रखियो वियो आहे ही हुक्मरान ज़ालिम आहिनि ही दलाल आहिनि हिननि खे पंहिंजे न्याणियुनि ते बि गैरत रहम ऐं कहिड़ी ॻाल्हि कजे बहरहाल प्रिया कुमारी जे लाइ असां समूरे सिंध खे गॾु थियणो पवंदो असीं हाणे 40-50 दोस्त बीठा आहियूं प्रिया एक्शन कमेटी जे सॾ ते ही एहतिजाज आहे हुते कराची में शाम जो एहतिजाज आहे पर 50 माण्हू 100 माण्हू छा था करे सघूं इन जे लाइ सभई नियाणियुनि वारा आहियूं सॼी सिंध खे गॾु थियणो पवंदो ओसि ताईं एहतिजाज जारी रहे जेसि ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब न थिए वॾी महिरबानी। जी दादा जी तव्हांखे ख़बर आहे 3 साल थी विया ऐं सखर मां प्रिया कुमारी खे ऐं पीरनि जी हवेली मां क़ैद आहे असां सरापा 3 साल थिया सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे असांजो हिकु ई मुतालबो आहे प्रिया कुमारी खे बाज़ियाब करे ॿी सूरत में जेके सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी।
प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी खे मासूम प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे मासूम प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे किरण जी हवेली में प्रिया कुमारी खे आज़ाद कयो किरण जी हवेली में प्रिया कुमारी खे आज़ाद कयो प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे मासूम प्रिया कुमारी खे मासूम प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे मासूम न्याणी प्रिया कुमारी खे बंद करे ना सच कम घट कर दीजिए।